करोड़नि जी हिन दोस्तनि जी ख़िदमत कयूं, हिननि जी नौकरी ॾियूं, जिन असांखे असेंबली में मोकिलियो आहे। असां हिननि जा असां ते एहसान आहिनि, उहे कोशिशि कयूं ॻाइण जी ऐं कम हिननि जा कयूं। ख़ुदा खे हाज़िर नाज़िर कयूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फोकस विद ज़ोएब ज़रदारी में भलीकार। नाज़रीन, जीअं चवंदा आहिनि त कूड़ जे रड़ियुनि ते जेकॾहिं सचु ख़ामोश थी वेंदो त पोइ ज़मानो कूड़ खे ई सचु सम्झी वठंदो आहे। त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो वॾे वाक़े कूड़ असांखे गुज़िरियल कुझु कलाक पहिरीं या हिकु ॿ ॾींहं पहिरीं असांखे सोशल मीडिया ते हिकु नज़र आयो त हिकु असांजो सहाफ़ी जेको अमेरिका में वेही करे उन हिकिड़ी पूरी कूड़नि जी लिस्ट हुते हणणु शुरू करे छॾी ऐं उन इल्ज़ाम हया त ठटे जे अंदरि इलेक्शन खां पोइ जेका मकानी चूंड थी आहे उन खां पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत इंतकामी कार्रवायूं कयूं आहिनि ऐं कुझु काउंसलर्स आहिनि जिन्हनि खे जेके आज़ादु कामयाबु थिया हुया उन्हनि खे ज़ोर ज़बरदस्ती सां पीपल्स पार्टी में शामिलु करायो आहे। ऐं ॿियो उनखां अलावा हुननि सहाफ़ती जेके पैरामीटर्स आहिनि उनखां हटी करे उन्हनि ज़ातियात ते बि हमला कया ऐं उन्हनि पीपल्स पार्टी जे MPA हाजी अली हसन ज़रदारी साहब खे ज़ाती तौर ते उनखे तनक़ीद जो निशानो बणायो ऐं उन ते ज़ाती जेके आहिनि से उहे हमला कया। ऐं इन सां गॾु इहो त ज़ाहिर आहे प्रोफेशनली सहाफ़ी खे इहो हक़ आहे त हू जेको तनक़ीद आहे जेका सियासी मामलनि ते सियासत ते ज़ाहिर आहे हर सियासी माण्हू ते तनक़ीद करे सघिजे थी ऐं जमहूरियत जो त हुस्न ई इहो आहे त उन में तनक़ीद जी बिल्कुलु इजाज़त हूंदी आहे, पर उहा तनक़ीद इख़लाक़ियात जे दायरे में हुजणु घुरिजे ऐं उहा तनक़ीद महज़ सियासत ते ऐं सियासी मामलनि ते हुजणु घुरिजे। कंहिंजी बि ज़ात ते हमिलो या कंहिंजी बि ज़ातियात खे निशानो बणाइण इहो बिल्कुलु बि सहाफ़ती न इहो मामिलो आहे, न इहो वरी सहाफ़त जे पैरामीटर्स में अचे थो। त अहिड़े क़िस्म जूं शयूं 10-12 मिंटनि जी वीडियो क्लिप में जेके आहिनि उहे बार बार दोहिरायूं वयूं आहिनि ऐं उन में हिकिड़ी जेका ॻाल्हि जेका बिल्कुलु बि सहाफ़ती लॻे ई कोन थी उहा इहा त जहिड़े क़िस्म जा जेके इल्ज़ाम लॻाया विया उन में हिकिड़े बि क़िस्म जो को सबूत पेश न कयो वियो आहे, उन में सबूत न ॾेखारियो वियो आहे त छा थियो आहे त उनजा के उन्हनि वटि एविडेंस हुजनि। उन सां गॾोगॾु उन्हनि ज़िक्र कयो आहे मीरपुर साकरो जे जेका टाउन कमेटी आहे उनजे वार्ड तां हिकु चूंडियल आज़ादु काउंसलर अब्दुल अज़ीज़ खट्टी जो ऐं उन चयो त अब्दुल अज़ीज़ खट्टी खे पीपल्स पार्टी जे तरफ़ां ज़ोर ज़बरदस्ती करे पुलिस खे इस्तेमालु करे उनखे पीपल्स पार्टी में शामिलु करायो वियो आहे। न ई उन काउंसलर जी का जेका स्टेटमेंट ॾिनी वई आहे, न उहो गॾु वेठो आहे, न उन जो को बयानु किथे को रिकॉर्ड ते आयो हुजे उहो बि ॾेखारियो वियो आहे। महज़ 2 ॼणा वेही करे हुननि पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी स्टोरी घड़े ऐं उहा माण्हुनि जे साम्हूं आंदी। असां इहो ज़रूरु सम्झोसीं त जेको कूड़ आहे उनखे जेको आहे सो एतिरो न छॾिजे आज़ादु जो सच खे एतिरो ख़ामोश न रखिजे जो ज़मानो उन कूड़ खे बि सचु सम्झी वठे। तंहिं करे असां सचु तव्हांजे साम्हूं आणण खे ज़रूरी सम्झो त अॼु असांजो प्रोग्राम उन ई ते आहे ऐं असां जेके उन मनगढ़ंत ॻाल्हियूं उन वीडियोज़ जे अंदरि आहिनि, जेके उन में जेके इल्ज़ाम लॻाए विया आहिनि, बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए विया आहिनि, हक़ीक़तूं बिल्कुलु बि उन में पेश न कयूं आहिनि। त असां पंहिंजे हिन प्रोग्राम जे ज़रिए तव्हांजे आॾो उहे हक़ीक़तूं खणी अचूं, उहे जेके शयूं हुते छा थियूं आहिनि, सच छा आहे, हक़ीक़त छा आहे, उहा तव्हांजे साम्हूं अॼु के असां प्रोग्राम में रखंदासीं। अब्दुल अज़ीज़ खट्टी जेको काउंसलर आहे टाउन कमेटी मीरपुर साकरे जो जेको आज़ादु उतां कामयाबु थियो ऐं उनखां पोइ हुन पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार कई, जंहिंजे बारे में उन्हनि उनखे बेस ठाहे करे हेॾो वॾो प्रोग्राम करे छॾियो। 12-15 मिंटनि ताईं उन्हनि हिकु सियासी शख़्सियत ते हुननि एॾी इल्ज़ाम तराशी कई। उहो असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे, उनखां हिन सॼे मामले जी हाल हक़ीक़त पुछंदासीं, उहो पाण पंहिंजे ज़बानी असांखे ॿुधाईंदो। खलील चांडियो साहिबु दानिश्वर आहिनि, लेखक आहिनि, तज़िये निगार आहिनि सियासी मामलनि ते, सिंध जे इशूज़ ते ख़ासि तौर ते हुनजी तमामु घणी गहरी नज़र आहे, उहे बि असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। असां हिन ते गुफ़्तगू कंदासीं। खट्टी साहिबु, पहिरियां तव्हांखे ई शुरूआति कयां मां त तव्हांजे नाले सां एॾो वॾो वीडियो क्लिप जेको आहे तव्हां ॿुधो बि हूंदो, हुनखे ॾिठो हूंदो, जंहिंमें चयो आहे त तव्हां आज़ादु तौर ते खटिया आहियो ऐं पोइ वरी पीपल्स पार्टी जे माण्हुनि तरफ़ां या ख़ासि तौर ते हाजी अली हसन ज़रदारी साहिब जे तरफ़ां तव्हांखे प्रेशराइज़ कयो वियो, पुलिस तव्हांखे प्रेशर में आंदो, जंहिंखां पोइ तव्हां पीपल्स पार्टी में शामिलु थिया। इन मामले जी हाल हक़ीक़त छा आहे, तव्हां पंहिंजी ज़बानी असांजे नाज़रीन खे ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इहा इल्ज़ाम तराशी आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। असां बेसिकली शुरू खां ई पीपल्स पार्टी जा जियाला रहिया आहियूं ऐं असांजी वाबस्तगी शुरू खां वठी करे पीपल्स पार्टी सां ई रही आहे। आज़ादु एशियन में इलेक्शन करणु हर कंहिंजो हक़ु आहे, जमहूरी हक़ु आहे ऐं उहो असां कयोसीं। असांखे टिकट न मिलण जी सूरत में असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे की ॿी पार्टी में वञी सघियासीं थे, पर असां इहा शइ कोन चूज़ कई। असां आज़ादु बीठासीं, जेको असांजो हक़ु हो ऐं पोइ
सोभ माणीसीं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते सॼे ज़िले में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे ऐं सॼी सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे, असांखे ॿी पार्टी खे तरजीह ॾियण खां बजाए पीपल्स पार्टी खे तरजीह ॾिनी, असां वरी बि उन में ई शामिलु थियासीं। ऐं मूंखे कंहिं बि ज़बरदस्ती या ज़ोर जी बुनियाद ते पार्टिसिपेशन नाहे कराई। मूं पंहिंजी मर्ज़ी सां रज़ा ख़ुशी सां पीपल्स पार्टी में शमूलियत कई आहे ऐं हाणे वरी हिनखे ॿियो रंग ॾिनो पियो वञे त ज़ोर जी बुनियाद ते अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। खलील साहिबु, मुंहिंजे ख़्याल में कुझु सेकंडनि में ई खटी साहिबु सॼी हुन ॻाल्हि खे वाज़े करे हुननि जो जेको सॼो जेको साज़िश आहे या हुननि जो जेको प्लान आहे उनखे त वाइट एंड वॉश करे छॾियो आहे। तव्हां छा था सम्झो त हीअ कहिड़े क़िस्म जी सहाफ़त आहे जंहिंमें जंहिं माण्हू जे लाइ इल्ज़ाम हया पिया वञनि, चयो पियो वञे त हिनखे पुलिस खंभे खणी वञी ज़ोरी वञी करायो आहे, उन में शमूलियत कराई आहे, उहो पाण असां सां गॾु वेही सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त मां हिनखे सहाफ़त सम्झाई कोन थो। हीअ सहाफ़त आहे ई कोन। सहाफ़त जो बुनियादी फ़हम ऐं मक़सद जे ख़िलाफ़ु आहे। तव्हां न तनक़ीद निगाह रहियो, न तर्जिया निगाह रहियो, न तव्हां ते सोसाइटी जो को वज़न आहे, न सोसाइटी जा रिप्रेज़ेंटेटिव आहियो जो तव्हां किन सियासी समाजी शख़्सियतुनि ते आङुरियूं खणी सघो। हिकु शइ। ॿी शइ इहा आहे त हिन साईं खटी साहिब जी जेका स्टेटमेंट साम्हूं आई आहे त हीअ ऑलरेडी पीपल्स पार्टी जो हुते कारकुन हुयो, रहियो हुयो, पर सियासी इख़्तिलाफ़ राय थींदा रहंदा आहिनि। हिननि पंहिंजी पार्टी सां इख़्तिलाफ़ रखियो ऐं पार्टी जे मुक़ाबले में पंहिंजी इलेक्शन में बीठा, इलेक्शन खटी आया। खटी अचण खां पोइ हिननि ॾिठो त बाबा माण्हुनि जो जेको मफ़ाद आहे, छो त सियासत जो बुनियादी मक़सदु आहे माण्हुनि जी ख़िदमत करणु। हीअ जेकॾहिं कंहिं बि इक़्तिदार वारी पार्टी में न हूंदा त माण्हुनि जी ख़िदमत थी कोन सघंदी, उमेद डेवलप थी कोन सघंदी। लिहाज़ा हिननि जो इहो बहितर फ़ैसिलो हुयो त वरी बि जेको आहे त हिननि पंहिंजी पार्टी खे ई तरजीह ॾिनी, वरी पंहिंजी पार्टी वटि मोटी आया। न हे पार्टी खां अलॻि थियो हुयो, न पार्टी खां मोटी आयो। एॾी वॾी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि करे छॾियो त कंहिं माण्हू ते टार्चर थो थिए, कंहिं माण्हू ते तशदुद थो थिए, उन तशदुद जे बुनियादनि ते जेको आहे हुन पार्टी शमूलियत कई आहे त इहा यार कंहिं सियासी शख़्सियत जी एॾी वॾी उनखे डैमेजिस तव्हां न कयो, उहे डैमेजिस तव्हां कवर न करे सघो। हीअ हिकिड़ी किरदार कशीदा आहे। हीअ ॾिसो हज़ारनि माण्हुनि जा रिप्रेज़ेंटेटिव आहे हाजी अली हसन ज़रदारी साहिबु, हज़ारनि लखनि माण्हुनि जो रिप्रेज़ेंटेटिव, त सॼे इलाइक़े जे अंदरि हुन जेका डेवलपमेंट कई आहे, हुन जेके कमकार मूंखे जेका माना त केतिरनि सवनि किलोमीटरनि जे तादाद में सिर्फ़ु रोड नेटवर्किंग थी आहे। इन खां अलावा बेसिक हेल्थ यूनिट ठाहिराया आहिनि, पर पर्सनल जेको आहे इंट्रस्ट जे कोशिशूं करे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। हिन वक़्तु तव्हां ठटे जे अंदरि वञो त को अहिड़ो ॻोठु कोन्हे, को अहिड़ो इलाइक़ो कोन्हे जिते रोड नेटवर्किंग कोन्हे, जिते पाणी जी सप्लाई। एतिरे क़दुरु तव्हांखे ॿुधायां त केटी बंदर ताईं पाणी जी सप्लाई तारीख़ जे पहिरें ॾींहंनि में इहा थी आहे जो केटी बंदर ते मिठे पाणी जी सप्लाई थी वञे। ॿी बि शइ त न सिर्फ़ु PS 78 मां कामयाबु थियल आहिनि हाजी साहिबु, पर उन्हनि ख़िदमत सॼे ज़िले जी कई आहे। सॼे ज़िले में त तव्हां जीअं तरक़ियाती रिथाउनि जी मनसूबनि जी ॻाल्हि कई त उन ते असां हिकिड़ी नंढी डॉक्यूमेंट्री ठाही आहे। उन में असां आवाम जे साम्हूं उहे हक़ीक़तूं खणी आया आहियूं त हिन 4 सालनि जे अंदरि हाजी अली हसन ज़रदारी साहिब जी कोशिशनि सां न सिर्फ़ु PS 78 घोड़ाबारी बल्कि सॼे ज़िले में कहिड़ा कहिड़ा कम थिया आहिनि, अहिड़ा कम जेके कॾहिं सालनि में कोन्ह थिया या माज़ी में जेके उतां खटींदा आया आहिनि उन्हनि कॾहिं बि उन कोन्ह कया आहिनि। त उन ते असां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही, पहिरियां उहा ॾिसूं, उन खां पोइ वरी पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। जी व्यूअर्स, असां हिकिड़ी नंढी डॉक्यूमेंट्री तयारु कई आहे जंहिंमें समूरा उहे तफ़सील ॾिना विया आहिनि त जेके हिन गुज़िरियल 4 सालनि जे अंदरि जॾहिं खां उते हाजी अली हसन ज़रदारी साहिबु MP थिया आहिनि, उनखां पोइ हिन वक़्तु ताईं कहिड़ा कम जेके आहिनि से तरक़ियाती उहे मुकमल थी चुका आहिनि, कहिड़ा हलनि पिया या कहिड़ा जेके प्रपोज़्ड आहिनि तरक़ियाती कम, उन्हनि जी हिकिड़ो तफ़सील आहे, उहो ॾिसूं, उनखां पोइ वरी हिन ते ॻाल्हि कंदासीं। सिंध असेंबली जो तक PS 78 सिंध जे पुठिते पियल इलाइक़नि मां हिकु लेखियो वेंदो हो। हिकु त समुंड जो साहिली इलाइक़ो, ॿियो वरी मामूल जे शाहराहनि खां हटियल इलाइक़ो हुजण सबबि हिन इलाइक़े खे सियासी सतह ते घणे भाङे नज़रअंदाज़ कयो वेंदो हो। पर बाद में पीपल्स पार्टी हिन इलाइक़े खे फोकस में आंदो ऐं हाजी अली हसन ज़रदारी खे हिन तक तां MPA जी चूंड विढ़ण जी टिकट ॾिनी। 2018 ते थियल चूंडुनि में पीपल्स पार्टी जे हाजी अली हसन ज़रदारी 48,825 वोट खणी पहिरीं पोज़ीशन माणी। PTI जे ज़ैब नियाज़ी 4,460, MMA जे अब्दुल मजीद मेमण 3,841 वोट हासिल किया। अली हसन ज़रदारी जे MPA बणजण खां पोइ ही इलाइक़ो वस वारनि अॻियां वाइखो थियणु शुरू थी वियो। इलाइक़े जा मसला तोड़े इलाइक़े जा अहंज ऐवाननि थी पहुता ऐं हल थियणु शुरू थिया। अली हसन ज़रदारी जे MPA थियण खां पोइ हिन तक में 8 मेन रोडनि जी तामीर जो कमु मुकमल थियो, जिन में 103 मोरीअ खां वाया बघाड़ मोरी ताईं 18 किलोमीटर रोड,
गुलामुल्ला वर वाया पीर पठो 12 किलोमीटर रोड, पीर पठो गेल मोरी वाया दरवेश गाए जो ॻोठ 20 किलोमीटर रोड, गाड़ो खां जोहो ताईं 19 किलोमीटर रोड, जंगीसर रोड खां वाया बाबियो 6 किलोमीटर रोड, मेन रोड घारो केटी बंदर वाया उदासीअ जो 6 किलोमीटर रोड, घारो गुलामुल्ला रोड बरोसर कॉलोनी स्टाफ खां बाबू खोखर ॻोठ ताईं 3 किलोमीटर रोड, 6 किलोमीटर घारो बाईपास शामिल आहिनि, जॾहिं त 19 किलोमीटरनि ते ॿधल गगर सिंध कोस्टल रोड जो तामीरी कमु अञा हलंदड़ आहे। अहिड़ी रीति अली हसन ज़रदारी गुज़िरियल 4 सालनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि खे पाण में तोड़े शहरनि सां मिलाइण वारियूं रोडनि जूं केतिरियूं ई रिथाऊं मुकमिल करायूं, जिन में ॻोठ अब्दुल करीम चांडियो जो 5 किलोमीटर रोड, सांवलपुर खां सूमार मांजरियो जो 5 किलोमीटर रोड, ॻोठ वाहिद बख्श जलबाणी जो 4 किलोमीटर रोड, मार्शला होटल खां 3 किलोमीटर रोड, शाहपुर खां उदासीअ ताईं 6 किलोमीटर रोड, खलीफ़ा मेमण स्टाफ खां शेशन गन मला स्टाफ ताईं 4.5 किलोमीटर रोड, मेन रोड घारो केटी बंदर सोडो खान बघियाड़ टाकाणी स्टाफ ताईं 3 किलोमीटर रोड, मेन घारो केटी बंदर लधिया स्टाफ खां ॻोठ रईस अली बख्श हुदियो ताईं 6 किलोमीटरनि ते ॿधल रोड, वरवाया इस्माइल शोरो रोड शामिल आहिनि। ही रोड MP अली हसन ज़रदारी पंहिंजी ज़ाती निगरानीअ में मुकमिल कराया आहिनि। PS78 में ड्रेनेज तोड़े सिम नालियुनि जी सफ़ाई जो कमु बि गुज़िरियल 4 सालनि खां लगातार हर साल थींदो पियो अचे, जिन में 2L ओचितो 20 RD खां 1 साइड, 3R ओचितो D1 साइड, 3R ओचितो लिंक 15R D1 साइट, ऑटोफाल ओचितो बुगाण 66 RD 1 साइट, मलेरडी लिंक 13 RD 1 साइड, मलेरडी 16 RD 2 साइड, 1L घोड़ाबारी लिंक RD 14 1 साइड, जरार केंट 16 RD 1 साइड, साउथ साकरो L 18 RD 1 साइड, उडेरो लाल ड्रेन 25 RD 1 साइड, 1L घोड़ाबारी 28 RD 1 साइड, आउटफाल घोड़ाबारी खानाणी नाले, जरार केट पिरजाड़नि जे घरनि वटां साइफल ऐं किरियल वाटर कोर्स, उडेरो लाल ब्रांच जे साइफल 1L ओचितो 0 खां 12 RD 1 साइड, 1R ओचितो 0 खां 16 RD 1 साइड, लिंक ऑफ 1R गाढ़ो 0 खां 9 RD 1 साइड, 1L ठट्टो ब्रांच 0 खां 15 RD 2 साइड, 3L घोड़ाबारी आउटफाल 0 खां 42 RD साइड, आउटफाल घोड़ाबारी 110 खां 122 RD 1 साइड, 4L ठट्टो 6 RD सिंगल साइड ऐं 23R ड्रेन पीर पठो शामिल आहिनि। इन खां सवाइ PS78 में हाजी अली हसन ज़रदारी जे करायल कमनि में सवें ॻोठनि खे बिजली ऐं गैस जी फराहमी वारा मंसूबा शामिल आहिनि, जेके पिणु मुकमिल थी पिया आहिनि। कोस्टल हाईवे मकली डबल रोड, घोड़ाबारी में तलके अस्पताल खे जोगियुनि सहूलतुनि जी फराहमी, रूरल हेल्थ सेंटर वर जे इमारत जी मरम्मत, BHU केटी बंदर जो तामीराती कमु बि MP अली हसन ज़रदारी करायो आहे। खारो छाण ऐं बुघाण में पीअण जे पाणी लाइ RO प्लांट लॻाया विया आहिनि। सूबाई तक जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में मरमती कमु कराया विया आहिनि। UC महर जे अवाम जे सहूलतुनि लाइ मेटर्निटी होम जी तामीर, पीर पठो ऐं गाढ़ो जे शहरनि खे वाटर सप्लाई स्कीम जी फराहमी, पेवर ब्लॉक ऐं ड्रेनेज जूं स्कीमूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। जॾहिं त हाजी अली हसन ज़रदारी जे कोशिशुनि सां ई 20 करोड़ रुपयनि जी लागत सां केटी बंदर ऐं आस पास जे ॻोठनि लाइ पाणी जी स्कीम मंज़ूर कई वई आहे, जंहिंजो तामीराती कमु तेज़ीअ सां जारी आहे। ॾिठी असांजी इहा डॉक्यूमेंट्री ऐं जंहिंमें तफ़सील सां शयूं ॿुधायल हुयूं ऐं हिकु वॾी हिकिड़ी डिघी लिस्ट आहे ऐं इहे समूरियूं जेके आहिनि स्कीमूं अञा बि असां हिन में शामिलु न करे सघिया, जंहिंजी लिस्ट तमामु डिघी आहे। ख़ाली साहिबु पहिरीं त इन ते अचूं था, पर छाकाणि त मां खट्टी साहिब खां हिकिड़ो ॿियो सुवालु पुछी वरी तव्हां ॾे अचां त जेकॾहिं तव्हां पाण ज़ाहिर आहे जीअं चओ पिया त रज़ा ख़ुशी साईं तव्हां पार्टी जा माण्हू आहियो, तव्हां पीपल्स पार्टी में अॻु में बि रहियो, तव्हां पंहिंजी उहा खटण खां पोइ पंहिंजी सीट जेका आहे उहा पंहिंजी पार्टी खे अमानत तौरु ॾिनी। केरु माण्हू आहे जेको तव्हांजे ख़िलाफ़ु एॾी वावेला पियो करे, ऐं न सिर्फ़ु तव्हांखे नालो वठी असल में हू टारगेट त के ॿिनि शख़्सियतनि खे पियो करे? दरअसल इहो बि पीपल्स पार्टी जो ई माण्हू आहे ऐं इक़बाल अहमद ख़ासकली जेको असांजो त मक़ामी माण्हू आहे ऐं थोरो असर सूर हुनजो आहे साकरे टाउन में, उहो वावेला करे पियो ऐं थ्रेड्स ॾिए पियो। उहो छा आहे, छा माना कहिड़ी सियासी तौर ते छा आहे, कहिड़ी शइ आहे? अॻिणो टाउन चेयरमैन रहियो आहे, पर हुन जूं कुझु मिस्टेक्स, कुझु ग़लतियूं, कुझु आला क़यादत जे बारे में नाज़ेबा जेको सो लैंग्वेज उनखे पार्टी डिसिप्लिन जे ख़िलाफ़ु वियो आहे, इन जे करे जेको सो पार्टी उनखे शामिलु न पई करे सघे पंहिंजी पार्टी में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां कंहिं आला क़यादत जे नाले घटि वधि ॻाल्हाईंदव त उहो तव्हांखे कीअं बर्दाश्त कंदी पंहिंजी पार्टी में। इन जे करे हू कंहिं ॿिए जी इज़त खे इज़त नथो सम्झे
उहो बसि पंहिंजी पाण ताईं माण्हू पाऊं, इज़त मुंहिंजी, पावर मूंखे, ताक़त मूंखे, सभु शयूं मूंखे, बसि अना परस्ती हिकिड़ी ज़ातियात पंहिंजे ई नफ़े जे ख़ातिर के ॿिए जी जेको सो इज़त खे उछलाइण में उनखे मज़ो ईंदो आहे। सॼो माना तव्हां सम्झो ई सॼी जेका साज़िश आहे उहा उन शख़्स जी आहे जिन ते तव्हां इहो इल्ज़ाम पिया हणो। खलील साहब, इल्ज़ाम कोन्हे न, इहो इल्ज़ाम हिनखे कोन्ह चइबो। इहो त तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते ऐं ॿियनि शयुनि ते जेको करे रहियो आहे, त इहो अख़लाक जे दायरे में ई कोन्हे। बिल्कुलु आहे, तव्हां सियासी इख़्तिलाफ़ रखो, अख़लाक जे दायरे में तव्हां रखो, पर अहिड़े क़िस्म क़िस्म जी शयूं ऐं मतिलबु खलील साहब असल ॾिसो ॻाल्हि जो जेको पोयां जेको परदे जे पोयां जेके आहिनि इहे किरदार कुझु ॿिया आहिनि, उहे अब्दुल अज़ीज़ खट्टी जो नालो खणी असल में हाजी अली हसन ज़रदारी या पीपल्स पार्टी जी जेका टॉप लीडरशिप आहे उनखे निशानो पिया बणाइनि, त जे पोयां उनजा के मक़सद ॿिया आहिनि, उहे हथ के ॿिया आहिनि। हे जेके हिकु ॿ माण्हू वेही जेके सोशल मीडिया ते ॻाल्हाए रहिया आहिनि, इहे त पपिट्स आहिनि असल में, बिल्कुलु सही, ॾोरूं ॿियनि जे हथ में, ॿियनि जे हथनि में। मां ईअं सम्झां ॿियो इहो त ॾिसो, हाणे जिथे वेही मुंहिंजे ख़्याल में इहे ख़ासि खिली जंहिंजो साईं ज़िक्र कयो ऐं ॿियो जंहिं सहाफ़ी जो तव्हां ज़िक्र था कयो, उन्हनि दुनिया जे हिकु अहिड़े मुल्क मां वेही इहो प्रोग्राम जेकॾहिं टेलीकास्ट कयो आहे, त उन मुल्क जी हिकिड़ी पंहिंजी इख़्लाक़ियात हूंदी आहे, पंहिंजा कानून हूंदा आहिनि, पंहिंजा दायरा हूंदा आहिनि। उते त तव्हां ॾिसो त जनीवा कन्वेंशन जे तहत इंसानी एतिराम आहे, उते त जानवरनि जो बि एतिराम, उते तव्हां ॾिसो इख़्तिलाफ़ राय रखणु तव्हांजो हक़ु आहे, उहो तव्हां रखी सघो था। कंहिं माण्हू खे इख़्तिलाफ़ राय जो मक़सदु ईंदो त तनक़ीस निगारी, तव्हां कमु नुक़्स कढो, उन्हनि जे कमनि मां नुक़्स कढो, पर जेकॾहिं तव्हां कंहिंजी ज़ाती तौर ते हमला था कयो यार, जेकॾहिं तव्हां सिंध जूं सॼियूं जेके बि ज़ातियूं आहिनि उहे तक़रीबन किर्त जे हवाले सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। जेकॾहिं इमरान ख़ान पाकिस्तान जे कंहिं बि इलाइक़े मां इलेक्शन में लड़े थो त उन ते को बि एतिराज़ कोन्हे को, पर जेकॾहिं अली हसन ज़रदारी ठटे मां अची माण्हुनि जी ख़िदमत करणु थो चाहे या उतां अची जेको सियासत करणु थो चाहे त उन ते सभ खां बुनियादी शइ इहा आहे जेका इंतिहाई अहमियत वारी आहे, जंहिंखे दुनिया जो को बि कानून का बि इख़्लाक़ियात रद्द नथी करे सघे, त हू हिन वक़्तु अवाम जो रिप्रेज़ेंटेटिव आहे। लखनि माण्हुनि जी हिन वक़्तु हुनजी नुमाइंदगी मौजूदु आहे। त उन्हनि माण्हुनि जे लाइ जेकॾहिं तव्हां इन क़िस्म जा कसारा अल्फाज़ इस्तेमालु था कयो, त इहो क़ानूनी इख़्लाक़ी दायरेकार में कोन थो अचे। तव्हां घटि में घटि जिन मुल्कनि में रहो था उन्हनि मुल्कनि जे कानूननि खे, उन्हनि जी इख़्लाक़ियात खे ॿाहिरि वञी अमेरिका जी सरज़मीन ते वेही तव्हां हितां जे माण्हुनि खे प्रोवोक था कयो न, इहो ई इल्ज़ाम अल्ताफ़ हुसैन ते हुयो। ठीकु आहे, सही मां न, जी जी, त तव्हां उतां वेहो सोशल मीडिया जे थ्रू तव्हां वेही हितां जे माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे या पूरे पाकिस्तान जे माण्हुनि खे वेही प्रोवोक था कयो। जी जी, त तव्हां बि छाकाणि त अमेरिका वेंदा रहियो, दुनिया जे खोड़ सारा मुल्कनि में विया आहियो, ख़ुदि हुतां जो पोइ कानून छा थो चए त बसि तव्हां केर बि वेही ऐं कंहिंखे बि उतां प्रोवोक करे सघे थो, ऐं पोइ हितां वेही उन्हनि माण्हुनि जे लाइ नफ़रतूं पखेड़े उतां वेही हेट स्पीच करे वेही माण्हू नथो करे सघे। हेट स्पीच जी कंहिं बि सूरत में तव्हांखे इजाज़त कंहिं बि दुनिया जे का बि इख़्लाक़ियात को बि मुल्क नथो रही सघे। तव्हां जेको आहे कंहिं माण्हू जी शख़्सियत खे डिफेम था कयो, डिफेम करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां उनजी सॼी जेका कारगुज़ारी आहे, सॼी ज़िंदगी जेके महिनत उन्हनि ते पाणी था कयो, तव्हां उनजी साख मुतासिर था कयो। कंहिं माण्हू बिना सबूतनि जे एविडेंस कोन्हे सवाइ तव्हांजे लफ़ाज़ी जे। ईअं त न आहे, सभ खां पहिरीं ॻाल्हि त तव्हां वटि जेकॾहिं सहाफ़ी आहियो त सहाफ़ी हुजण जो मक़सदु इहो आहे त बाबा तव्हां जेके फैक्ट्स फाइंडिंग्स आहिनि उहे फाइंडिंग्स ब्रॉट अप टू द टेबल खणी अचो, माण्हुनि खे ॿुधाए त बाबा हीअ हक़ीक़तूं। तव्हां हक़ीक़तुनि जे बरअक्स जेकॾहिं कंहिंजी किरदार कशी कंदो त ज़ाहिर आहे पोइ माण्हुनि खे उन किरदार कशी जे दिफ़ा में वञण जो हक़ थो पहुचे ऐं हू पंहिंजे बाबति पंहिंजी सफ़ायूं पेश करे सघनि था। तव्हांखे कोर्ट ऑफ लॉ में सियो बि करे सघनि था, बल्कि तव्हां जंहिं मुल्क में रहो था उन मुल्क में बि तव्हांखे हू उते बि उतां जी अदालतुनि जो बि दरवाज़ो वरी मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त खट्टी साहिबु आहिनि, काउंसलर आहिनि टाउन कमेटी मीरपुर साकरे जा, ऐं मीरपुर साकरो वरी PS 78 में आहे बि कोन, अच्छा ठीकु आहे, उन तक में कोन्हे जितां हाजी अली हसन ज़रदारी साहिबु MP आहे, हू त ॿियो तक आहे। जी जी, त छाकाणि त टारगेट आहे को माण्हू तव्हांखे, त जंहिं माण्हू खे तव्हांखे डिफेम करिणो आहे उनजे करे किथां जी बि ॻाल्हि हुजे तव्हां फिराए सिराए अची तव्हां उन माण्हू खे तनक़ीद जो हदफ़ बणाईंदो। त ॻाल्हि इहा आहे त बिना सबूतनि जे ऐं तव्हां ईअं वेही कुझु बि चई छॾियो। हा, तव्हां वटि सबूत आहिनि, जीअं सियासत आहे, सियासत ऐं ख़ासि तौर ते जमहूरियत में आज़ादी आहे। बिल्कुलु, मूंखे इहो ॿुधायो त छा भला हीअ 75 सालनि में हिसाब किताब रुॻो सियासतदान ई ॾियनि या तव्हां असां जहिड़ा ॿिया माण्हुनि ते बि लाज़िम आहे खपे। सभ खां पहिरियों ॻाल्हि त एहतिसाब जी शुरूआत मुंहिंजे पंहिंजे पाण खां थियणु खपे त बाबा मां केरु आहियां,
मां मां जेकॾहिं जेकॾहिं ज़िंदगी जे हिन स्टेज ते साइकिल खां अॼु फॉर्च्यूनर ते पहुतो आहियां त मूंखे बि त ॿुधाइणु खपे त साइकिल खां फॉर्च्यूनर ते मां कीअं पहुतो। केतिरी इहा मंज़िल केतिरी डिघी आहे, केतिरनि जेको आहे सो ज़िंदगी जे उन्हनि शयुनि मां गुज़रणो थो पवे। सो मुंहिंजे ख़्याल में सभ जेकॾहिं तव्हां हक़ीक़ी एहतिसाब सचा आहियो ऐं तव्हां जेको हक़ ऐं सच सां बीहण था, सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजो एहतिसाब खोले अवाम ॼाॾो पब्लिक कयो त बाबा मां हीउ हुयुमि ऐं मां हिननि तरीक़नि सां हीअ शयूं हासिलात कयूं। मां जेकॾहिं आहियां, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां त मूंखे बि पंहिंजे एहतिसाब जे उन रवैये मां गुज़रणु खपे। ब्रेक जो वक़्तु आहे, ख़लील साहब ब्रेक वठूं था, नाज़रीन ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ बि असां इन ते ॻाल्हाईंदासीं त रुॻो सियासतदान ई हिसाब छो ॾियनि, रुॻो सियासतदाननि जो ई एहतिसाब छो हुजे। थियणु खपे, इन में कोई शक कोन्हे त न थियणु खपे, बिल्कुलु बि थियणु घुरिजे, पर ॿिया बि सेगमेंट्स आहिनि जेके सोसाइटी में, उन्हनि जो बि एहतिसाब थियणु घुरिजे, मुंहिंजो बि एहतिसाब थियणु घुरिजे, ख़लील साहब जो, सभिनी जो एहतिसाब थियणु घुरिजे। ऐं असांखे बि ॿुधाइणु घुरिजे त अख़बार ते सुम्हण खां वठी बेरिया टाउन जे बंगले ते असां कीअं पहुता आहियूं। इन ते ॻाल्हाईंदासीं ब्रेक।